अहम ख़बर अवांखे ॾियूं। सिंध हुकूमत पारां सिंध काबीना में फेरफार कई वई आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील मेमण खे सूबाई वज़ीर मुक़रर करण जो फ़ैसिलो थियो आहे। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस कादिर शाह खे हटाए वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणंदो। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। शर्जील मेमण खे इतलात खाते समेत 2 इज़ाफ़ी कलमदान ॾियण जो बि इम्कान आहे। अवांखे आगाह कयूं पिया। सिंध हुकूमत पारां सिंध काबीना में फेरफार कई वई आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील मेमण खे सूबाई वज़ीर मुक़रर करण जो फ़ैसिलो थियो आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस कादिर शाह खे हटाए वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणंदो। शर्जील मेमण खे इतलात खाते समेत 2 इज़ाफ़ी कलमदान ॾियण जो बि इम्कान आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हुकूमत पारां सिंध काबीना में फेरफार कई वई आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील मेमण खे सूबाई वज़ीर मुक़रर करण जो फ़ैसिलो थियो आहे। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस कादिर शाह खे हटाए वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणंदो। अवांखे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं। शर्जील मेमण खे इतलात खाते समेत 2 इज़ाफ़ी कलमदान ॾियण जो इम्कान आहे। सिंध हुकूमत पारां सिंध काबीना में फेरफार कई वई आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील मेमण खे सूबाई वज़ीर मुक़रर करण जो फ़ैसिलो थियो आहे। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस कादिर शाह खे हटाए वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणंदो। शर्जील मेमण खे इतलात खाते समेत 2 इज़ाफ़ी कलमदान ॾियण जो बि इम्कान आहे। अवांखे आगाह कयूं पिया। सिंध हुकूमत पारां सिंध काबीना में फेरफार कई वई आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील मेमण खे सूबाई वज़ीर मुक़रर करण जो फ़ैसिलो थियो आहे। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस कादिर शाह खे हटाए वियो आहे। शर्जील मेमण खे सुभाणे सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणंदो। शर्जील मेमण खे इतलात खाते समेत 2 इज़ाफ़ी कलमदान ॾियण जो बि इम्कान आहे। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध हुकूमत पारां सिंध काबीना में फेरफार कई वई आहे। सिंध हुकूमत पारां शर्जील मेमण खे सूबाई वज़ीर मुक़रर करण जो फ़ैसिलो थियो आहे। ट्रांसपोर्ट वारे वज़ीर अवैस कादिर शाह खे हटाए वियो आहे। शर्जील मेमण सुभाणे सूबाई वज़ीर तौर हलफ़ खणंदो। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, ॿिया कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां? जी बिल्कुल। सिंध काबीना में तब्दीली थियूं आहिनि। जॾहिं त कराची में ख़ासि तौर ते क़ौमी सिंध असेंबली जो मेंबर शर्जील मेमण अॻूणो सूबाई वज़ीर हिकु भेरो ॿीहर जेको आहे सूबाई वज़ीर बणिजी वियो आहे। हुन सां गॾोगॾु शर्जील मेमण जेको आहे सुभाणे सिंध जे वज़ीर तौर जेको आहे सूबाई वज़ीर तौर हैसियत जो हलफ़ खणंदो। हुन सां गॾोगॾु मां इहो वाज़े कंदो त वज़ीर ट्रांसपोर्ट जेको हुयो वज़ीर अवैस कादिर शाह, उनखे जेको आहे काबीना खां डी नोटिफाइड करे वियो आहे। उन खां पोइ जेको आहे अहिड़ा नोटिफिकेशन पिणु जारी कया आहिनि। जॾहिं त शर्जील मेमण सूबाई वज़ीर तौर जेको आहे सुभाणे हलफ़ खणे वेंदो। जी अब्दुल्ला, इहो ॿुधाईंदा हलो त इतलात आहिनि त सूबाई वज़ीर शर्जील मेमण खे ॿियो बि कलमदान मिलण वारो आहे। इन बाबति तव्हांखे का ख़बर आहे? जी बिल्कुल। ॾिसो, हिन वक़्त ते उनखे मिनिस्ट्री ॾियनि पिया। उन खां पोइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ कलमदान ते जेको आहे सो नज़रसानी कई पई वञे। उन सां गॾोगॾु काबीना में अञा घणी वधीक चेंजिंग ईद खां पोइ बि अची सघे थी। पर हीउ जेको सिलसिलो आहे उहो शुरू थी वियो आहे। उन खां पोइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे सो जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MPs आहिनि उहे सूबाई वज़ीर जी हैसियत में हलफ़ खणंदा ऐं जेके उन्हनि खे कलमदान आहिनि उन्हनि खे पिणु जेको आहे सो उन्हनि ते डिस्कशन हले पई। ठीकु आहे अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।